दोस्तों बकरिन जे लाइ PPR वैक्सीन इंतहाई ज़रूरी आहे ऐं PPR वैक्सीन जेकॾहिं न कबी त पोइ हुन में ख़तरनाक बीमारियूं थींदियूं आहिनि ऐं पोइ कॾहिं कॾहिं 90% बकरियूं मरी वेंदियूं आहिनि, कॾहिं 100% बि मरी वेंदियूं आहिनि। तंहिं करे इहो तमामु ज़रूरी आहे त बकरियुनि खे PPR कजे। असांजे अॼु रूमी गोट फार्म ते डॉक्टर साहिबु आयो आहे ऐं असां उनखे तकलीफ़ ॾिनी आहे ऐं उहो PPR जी हींअर वैक्सीन कंदो त पाण पहिरियां डॉक्टर खां पुछूं था त हिन वैक्सीन जो फ़ाइदो कहिड़ो आहे। दोस्तो ही PPR जेका आहे सा वैक्सीन जी इब्तिदा थी चुकी आहे ऐं ही बकरियुनि खे PPR जी वैक्सीन इंतहाई ज़रूरी आहे ऐं जेकॾहिं उहा नथी कराइजे त पोइ 85 खां 95% बकरियूं जेके आहिनि उहे तव्हांजूं मरी थियूं वञनि। हाणे हिन सभिनी बकरियुनि खे PPR थींदी ऐं 8-9 हफ़्तनि जो जेकॾहिं को फर आहे त उन जी बि करे सघिजे थी बिल्कुलु डॉक्टर जे। ऐं पंज खनि वैक्सीन अहिड़ियूं आहिनि जेके बकरियुनि जे लाइ इंतहाई ज़रूरी आहिनि। इहा मां ॾिसी रहिया आहियो त PPR थी रही आहे सभिनी खे। डॉक्टर साहब आदाब। सब खां पहिरीं मुंहिंजो तारीफ़ डॉक्टर अब्दुल लतीफ़ रिंद वेटनरी ऑफिसर वेटनरी हॉस्पिटल सकरंड। असल में ही वायरल डिज़ीज़ आहे विचड़ंदड़, जंहिंखे पाण चवंदा आहियूं त हिकु जानवर खां ॿिए जानवर में या हिकु ॻोठ खां ॿिए ॻोठ में या हिकु इलाइक़े खां ॿिए इलाइक़े में विचड़ंदड़ बीमारी आहे। इहे स्पेशली नंढनि जानवरनि में जंहिंमें रिढ ॿकिरियूं अची थियूं वञनि उन्हनि जी बीमारी हूंदी आहे। हीअ आहे मान त पेस्ट डिसपेस्ट रुमिनल डिज़ीज़ करे चऊं था हिनखे। PPR जो शार्ट एब्रीवेशन आहे। हिन जी वैक्सीन साल में हिकु दफ़ो थींदी आहे। उन जे लाइ ही वैक्सीन पाकिस्तान में कोन थी ठहे, ॿाहिरि मुल्क जी वैक्सीन आहे। हिकिड़ी अचे थी जॉर्डन जी, ॿी अचे थी नाइजेरिया जी। हींअर असां जेका वैक्सीन कंदासीं उहा नाइजेरिया जी वैक्सीन आहे। उहा असां मिसाल 1 cc हिन जो डोज़ आहे। हिन जो टेबलेट फार्म में ठहियलु अचे थो अलॻि ऐं कूल चेन में असां खणी आया आहियूं ऐं इहा असां ठाहे मिसाल हींअर उन्हनि बकरियुनि में वैक्सीन स्टार्ट कंदासीं। जी 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 तव्हां जारी रखो। ॿुधो न, इन जे लाइ हिन जो डोज़ जेको आहे 1 cc आहे। फी बकरी जो डोज़ सभु कट माना खल में लॻाइणी आहे। ही नंढनि फरनि में जेका 8 हफ़्तनि जो हुजे, मिसाल 2 महीननि जो फर हुजे उनखे वैक्सीन कबो, उन खां नंढी उमिरि वारे खे कोन कबो। उन जे लाइ ही वैक्सीन मिसाल हर साल पंहिंजे फार्म खे PPR खां पाक रखण जे लाइ मतिलबु तव्हांखे हर साल इहा वैक्सीन कराइणी पवंदी। ऐं ॿियो हिन जो जेको फ़ाइदो इहो आहे त उहा बीमारी बकरियुनि में न थींदी। हिन में जेको मौत जी शरह हूंदी आहे उहा तक़रीबन 85 खां 95% मतिलबु हूंदो आहे। जेकॾहिं इहा बीमारी अची वई त उन में एतिरो नुक़सानु थी सघे थो। उन खां बहितर आहे त पंहिंजे फार्म खे सुठे नमूने रन करण जे लाइ तव्हांखे इहा वैक्सीन बराबरि करणी पवंदी। उन जे लाइ शेड्यूल तव्हां लिखी छॾियो पंहिंजे रिकार्ड ते। जीअं उहो शेड्यूल जो टाइम पूरो थिए त पूरी तौरु पंहिंजे जानवरनि में वैक्सीन कराए वधि नुक़सान खां बचण जे लाइ वैक्सीन लाज़मी आहे। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, वॾी महिरबानी। तव्हां खां वरी पुछूं था वैक्सीन कयूं बकरियुनि खे त पोइ वरी तव्हां खां पुछंदासीं त ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं वैक्सीन साल में कराइणियूं आहिनि। जी हा जी ग़ुलाम मुर्तज़ा साईं, तव्हां ही फार्म संभालियो था, तव्हां ऐं असांजो सोहेल साईं, तव्हां हिन वक़्तु कहिड़ी वैक्सीन कराई आहे ऐं उनजा फ़ाइदा कहिड़ा आहिनि? असां हिन वक़्तु जेकी आहे PPR वैक्सीन कराई आहे। उन जा फ़ाइदा इहे आहिनि त मौसमी जेकी बीमारियूं अचनि थियूं, जीअं त फिफड़ी जी बीमारी, उन खां PPR कराई वेंदी आहे त जीअं माल खे फिफड़ी जी बीमारी न थिए ऐं उन जूं अखियूं जीअं ख़राबु थी वेंदियूं आहिनि, या उनजो वात वग़ैरह जा गॾिजी ईंदी आहे, या बकरियुनि में साह जी तकलीफ़ थींदी आहे त PPR उन हवाले सां इहा थींदी आहे। अच्छा, इहा तव्हां हाणे कराई आहे मार्च में? बिल्कुलु असां मार्च में कराई आहे। ठीकु आहे सोहेल साईं, ही PPR थी आहे बकरियुनि खे। ॿियो हिन जे लाइ छा माना हुजणु खपे जो बकरियूं सिहतमंद रहनि ऐं घणे खां घणा फर ॾियनि ऐं तव्हांखे सुठो नाणो कमाए ॾियनि, त छा हुजणु खपे? अॼु जेकी 15 तारीख़ आहे उन में असां खां डॉक्टर लतीफ़ रिंद ऐं उन सां गॾु साहिबु गाइड आहे।
अॼु जे ॾींहं ते असां हिननि खे PPR हीअं PPR जा तव्हांखे गुलाम मुर्तज़ा ॿुधायो त माना की इहा PPR बीमारी वॾी वायरल बीमारी आहे, हिकिड़े खे लॻी न त पोइ सभिनी जो बेड़ो गर्क थी करे PPR मस्ट आहे पहिरीं हंधि। बाक़ी ॿियो जेको चारो आहे न, चारे जो मेन मक़सदु इहो आहे त टाइम, माना की अॼु 5 बजे खारायो, सुभाणे 6 बजे, वरी 4 बजे, इन हिसाब सां अगरि पाण खारायूं था त उन पेट में जेके आहे मादो जेको आहे उहो सर्वाइव कोन थो करे सघे। सो पहिरीं फस्ट ऑफ ऑल उन जो टाइम जेको आहे सेट कजे, उन टाइम ते उनखे चारो खाराइजे त हू जीअं ग्रोथ करे सघे, खीर में ग्रोथ करे सघे, ॿार जेको यामे थी उन में उनजी मदद करे सघंदो ऐं हू उनखे तवानाई मिलंदी। सो वॾी महिरबानी। डॉक्टर रिंद साहब, तव्हां हाणे महिरबानी करे इहो असांखे ॿुधायो त PPR त पाण करे वरिती, ॿियूं कहिड़ियूं जेके मेजर अहम तरीन वैक्सीन आहिनि जेके लाज़मी तौर ते साल में करणु खपनि, उहे कीअं कीअं करणु खपनि? असां सभ खां पहिरीं अॼु असां हिन फार्म ते जेको आहे न PPR जी वैक्सीन कराई आहे। इन खां अलावा नंढे माल में, ॿाकिरे ऐं रेढे माल में ॿियूं जेके वैक्सीनूं थियनि थियूं, जीअं मेन वैक्सीन ॿी बि आहे हिकिड़ी एंटीरोटॉक्सीमिया, जंहिंखे भाॻियुनि जी ज़बान में पिते वारी बीमारी करे चवंदा आहिनि। उन में छा थींदो आहे, जो साई गाह खाइण जे करे जीअं जंतर जो टाइम हूंदो आहे या बरसीन जो टाइम हूंदो आहे, इन टाइम ते इहा मतिलबु बीमारी थींदी आहे ॿाकिरे माल में न, एंटीरोटॉक्सीमिया करे चवंदा आहियूं। उन जी वैक्सीन बि मतिलबु टाइम जे हिसाब सां कराइणु घुरिजे। नंढड़ो हिकिड़ो रजिस्टर रखिबो, उन रजिस्टर में मतिलबु उहा शइ लिखिबी, जीअं अॼु असां हीअ वैक्सीन कई आहे उहा असां हिननि खे नोट कराईंदासीं, तारीख़, महीनो ऐं उन जो शेड्यूल लिखी छॾींदासीं त इहा वरी कॾहिं कराइबी, उहो शेड्यूल भाउरनि खे ॿुधाईंदासीं। ईअं ई एंटीरोटॉक्सीमिया जी बि मिसाल साल में 2 दफ़ा वैक्सीन थींदी आहे। उन खां अलावा ॿी थींदी आहे CPP, कंटाजियस पिलोरो नमूनिया, उहा वैक्सीन बि साल में 1 दफ़ो थींदी आहे। उहा अक्सर करे अक्टूबर ऐं नवंबर महीने में कबी आहे। जीअं जीअं सियारो या थधि ईंदी आहे त उन बीमारी जे मतिलबु चांसिस वधंदा आहिनि, त असां उहा वैक्सीन बि भाउरनि खे ॿुधाईंदासीं, उहा वैक्सीन कराइणी पवंदी। उन खां अलावा ॿी वैक्सीन थींदी आहे हिन में गोट पॉक्स अक्सर करे बीमारी जेका थींदी आहे असांजी हार्ड एरिया में, जीअं डिज़र्ट इलाइक़ो आहे, जाबलू इलाइक़ो हुजे, दादू जा ज़िले जा इलाइक़ा कुझु अचनि था, जामशोरो अचे थो, काछो अचे थो, ऐं या थरीलो इलाइक़ो जीअं थर हुजे, थर पारकर हुजे, या सांगड़ जा इलाइक़ा जेके आहिनि उन साइड ते मतिलबु इहे थिए थी गोट पॉक्स, उहा वैक्सीन बि थींदी आहे। उन खां अलावा ॿी वैक्सीन थींदी आहे पंहिंजो एंथ्रेक्स, उहा बि तक़रीबन उन्हनि ज़िलनि में थींदी आहे जिते ख़ुश्क साली वधीक हुजे। एंथ्रेक्स जा छा आहिनि ऐं गोट पॉक्स जेका आहे उन सां छा थींदो आहे? ॿकरे अलामतूं उन जूं छा आहिनि? उन जूं अलामतूं इहे आहिनि, गोट पॉक्स जूं ॿकरे में इहे निशानियूं थींदियूं आहिनि, सॼे जिस्म ते ॻोढ़ियूं थी वेंदियूं आहिनि गोट पॉक्स। एंथ्रेक्स अहिड़ी बीमारी आहे वायरल बैक्टीरियल आहे, पर अहिड़ी विचरंदड़ आहे जो सडन डेथ थी वेंदी आहे। राति जो जानवर अची वाड़े में बीठो, खाई पी पंहिंजे हिसाब सां ओके लॻो पियो, सुबुह जो उथियासीं त 1 या 2 पहरू मुआ पिया आहिनि, ऐं उन्हनि जे कननि मां, छीणे वारे जाइ मां, अखियुनि वारे या नासुनि मां हिकु क़िस्म जो रतु वही ईंदो, उहो रतु कारी कलर जो हूंदो ऐं ॼमंदो कोन। इहा आहे एंथ्रेक्स जी निशानी। अचानक सडन मतिलबु डेथ थी वञे, भाॻियो चए यार मुंहिंजे जानवर खे त कुझु कोन हो, राति ताईं खाई पी पंहिंजे हिसाब सां असां वाड़े छॾियो, हींअर सुबुह जो जेॾीमहिल उथियासीं त 1 या 2 पहरू मोह पियो ऐं हीअ निशानियूं हुयूं। अच्छा, डीवर्मिंग डॉक्टर साहब केतिरी अहम आहे ॿकरियुनि जे लाइ? अदा डीवर्मिंग फार्म जे मैनेजमेंट जे हिसाब सां ॿाकिरे माल में हिकिड़ी बीमारियूं जीवड़ा थींदा आहिनि, पैरासाइट जिस्म जा अंदरियां ऐं ॿाहिरां, एंडो पैरासाइट ऐं एक्टो पैरासाइट। एक्टो मतिलबु जिस्म जे ॿाहिरां, जीअं जूं, चुचुड़ ऐं उन खां अलावा मक्खियूं, ॾंग वग़ैरह जेके जिस्म जे ॿाहिरां मतिलबु जिस्म जे मथां हूंदा आहिनि, उहे ब्लड सक कंदा रहंदा आहिनि, जंहिंखे असां एक्टो पैरासाइट करे चवंदा आहियूं। ॿिया थींदा आहिनि एंडो पैरासाइट, जेके जिस्म जे अंदरां हूंदा आहिनि, जंहिंमें लंग्स में हूंदा आहिनि, लिवर में हूंदा आहिनि, नंढे मादे में हूंदा आहिनि, वॾे इंटेस्टाइन में हूंदा आहिनि, ऐं जेका पछ रेक्टम जेको आहे उन में हूंदा आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्म जा मतिलबु जीवड़ा हूंदा आहिनि पैरासाइट, जंहिंखे लंग वरम, लिवर फुलक, टेप वरम, राउंड वरम्स करे चवंदा आहियूं असां। उन्हनि जी बि मिसाल लाज़मी जानवरनि जे लाइ आहे, छो जो उनजी न कराइण जे करे ग्रोथ न थींदी, जानवर थोरो खाईंदो, फूकिजी वेंदो, बार बार बीमार रहंदो, मतिलबु उनजी प्रोडक्शन सफ़ा घटिजी वेंदी, ऐं स्किन उनजी सफ़ा रफ थी वेंदी, वार छड़ंदा पिया, अखियुनि में पिचूं थींदियूं पियूं। उन्हनि शयुनि खे कंट्रोल करण जे लाइ असांखे डीवर्मिंग मतिलबु लाज़मी कराइणु घुरिजे, जंहिंमें तक़रीबन हर 4 महीने हिकु आइवरमेक्टिन जेका चमड़ी में सुई लॻंदी आहे, ॿी पीआरण वारी दवा मतिलबु पीआरणु घुरिजे हर 4 महीने। डॉक्टर साहब, वैक्सीन जेके असीं करायूं था, फ़र्ज़ु कयो
त हिकिड़ियूं त असांखे चोथे महीने कराइणी थियूं पवनि, हिकिड़ी वरी 12 महीननि में हिकिड़ो दफ़ो कराइणी थी पवे। अॼु तव्हां PPR कई आहे, छा असीं 24 कलाकनि खां पोइ डीवर्मिंग करे सघूं था या ॿी का ETV वग़ैरह जेका आहे उहा असीं करे सघूं था या न? असूलन इहो आहे त उन में थोरो टाइम स्पेस हुजे, जी। 4 खां 5 ॾींहंनि जो स्पेस ॾेई करे बहितर आहे त उन जा सुठा रिज़ल्ट्स वठजनि। जीअं मिसाल अॼु असां वैक्सीन कई आहे, वैक्सीन करण खां पोइ छा थींदो आहे जो जानवर में थोरो घणो स्ट्रेस ईंदो आहे। छा थींदो आहे जो उनखे हल्को बुखार 1-2 ॾींहं थोरो सुस्तु रहण जा चांसिस हूंदा आहिनि। उन जे करे असां स्पेस ॾींदा आहियूं त जीअं उहो पंहिंजो वैक्सीन पंहिंजो कमु करे 4-5 ॾींहंनि खां पोइ स्पेस अचण खां पोइ बकरी वकरी ओके थी वेंदी खाइण पीअण घुमण फिरण में, पोइ वरी 4 खां 5 ॾींहंनि जो स्पेस ॾियणु लाज़मी आहे। त उन जे करे असां स्पेस ॾींदा आहियूं, डीवर्मिंग में बि स्पेस ॾींदा आहियूं। जेकॾहिं असां चमड़ी वारी सुई हई आहे त 10 खां 15 ॾींहंनि खां पोइ वरी प्यारण वारी दवा ॾिबी। एट ए टाइम असां मतिलबु ॿई नथा करे सघूं, चमड़ी वारी सुई बि हणूं ऐं दवा बि पीआरूं, ईअं नथा करे सघूं, या 2-3 वैक्सीनूं एट ए टाइम मिसाल माण्हू नथो करे सघे। डॉक्टर साहब उन में स्पेस हुजे। जी डॉक्टर साहब, चारे में फ़र्ज़ु कयो जेकॾहिं असीं फूदनो धाणा थोरो मिक़दार विझूं ऐं मेथी असीं उन में विझूं ऐं ॿियो जेको सरह जो तेल आहे उहो कॾहिं कॾहिं ॾियणु खपे, इन ते थोरो रोशनी विझो। असुल में सरह जो तेल या जेके मसाला आहिनि जंहिंमें साओ मिसाल भाऊ चए पियो, जंहिंमें फूदनो अची वियो, धाणो अची वियो, मेथी अची वई, उनखे असां साओ मसालो करे चवंदा आहियूं। अमूमन उन जानवर खे ॾिबो आहे जेको विम करे ऐं खीर न करे, उनजी सफ़ाई वग़ैरह न थिए, आदमूं गाह वग़ैरह न खाए, त उनखे असां साओ मसालो ॾियारींदा आहियूं। ॿाकरो हुजे या वॾो जानवर हुजे, उन में इहो साओ मसालो ॾींदा आहियूं त उहो जानवर वधीक खाए, खुली करे खाए ऐं पंहिंजे पेट जी सफ़ाई वग़ैरह थी वञे ऐं खाद खुराक खे लॻी वञे त उहो खीर जी पैदावार वधाए सघे, उहे फर सही नमूने पाले सघे। उन खां अलावा जेका असां ॿिया ॾींदा आहियूं मसाला सुकल, जंहिंमें आयल अची वियो या ड्राई मैटर अची विया आहिनि, जंहिंमें दलियो अची वियो, मकई जो दलियो अची वियो, चोकर अची वई, या पंहिंजो मुङ जो कुटो अची वियो, चणनि जो चूरो अची वियो, या सोयाबीन जो चूरो अची वियो, उहो असां उन जे प्रोडक्शन खे वधाइण जे लाइ या बॉडी खे मेंटेन जे लाइ, ग्रोथ खे वधाइण जे लाइ असांखे ॾियणो घुरिजे। बाक़ी तेल वग़ैरह जो जेको आहे सिस्टम हूंदो आहे, सियारे में थधि वारे टाइम ते मिसाल हल्को डोज़, जीअं असां ॿकरियुनि में वधि जेको असां तेल वग़ैरह ॾींदा आहियूं त 10 खां 15 cc ॾींदा आहियूं 10 खां 15 ॾींहंनि जे वक़्फ़े खां पोइ। ऐं जेकॾहिं असां राशन जो मिसाल ॿाकरे माल में असांजो आहे त 50 ग्राम पर डे हुजे, ऐं जेकॾहिं का ॿकरी ढुकी आहे विम ते अचे थी त उनखे असां 50 खां 100 ग्राम ॾींदा आहियूं त जीअं उहे फर सही नमूने पलजनि ऐं ॿकरी सुठे नमूने विम करे ऐं वधि में वधि उहा प्रोडक्शन ॾे। जेकॾहिं ॿकरी कमज़ोर हूंदी ऐं बॉडी लेवल सही न हूंदी त उहो खाद खुराक पूरो न थियण जे करे उनजे विम में डिफिकल्ट थियनि था, विम सही नमूनो न थींदो, कमज़ोर फर थींदा, पाण कमज़ोर थी वेंदी, त उहो मतिलबु फार्म लेवल जे हिसाब सां मतिलबु एक्सपेंसिव पवंदो, मतिलबु फ़ाइदो कोन पवंदो, वेतर नुक़सान में उहो ॿकरी मरी बि सघे थी ऐं उनजी खाद खुराक सही न हूंदी, फर कमज़ोर हूंदा त उहो सही नमूने सर्वाइव न करे सघंदा। वॾी महिरबानी डॉक्टर साहब। दोस्तो तव्हां ॿुधो इहो सॼी डॉक्टर साहब हिकिड़ो कंप्लीट असांखे वैक्सीन जो फार्मूलो बि ॿुधायो, उन जा फ़ाइदा ॿुधाया ऐं चारो कीअं ॾिजे ऐं मसाले वारा चारा कीअं ॾिजनि, इहो बि सॼो असांखे डॉक्टर साहब ॿुधायो। ऐं उमेदु आहे त ईंदड़ वीडियोज़ में अव्हांखे वधीक मालूमात ॾिबी त जीअं सिंध जो माण्हू चौपाए माल जो कारोबार करे पंहिंजे पेरनि ते बीहे ऐं कंहिंजो मुहताज न हुजे, बावकार ऐं बाइज़त ज़िंदगी गुज़ारे। ऐं असां चाहियूं त थोरनि ॿकरियुनि खां पंहिंजो कारोबार शुरू करे सघूं था ऐं ॿकरियुनि जो कारोबार हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो तव्हांजो कॾहिं बि खीसो ख़ाली न रहंदो। मूंखे उमेदु आहे त तव्हां रूमी गोट फार्म चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा ऐं उन सां गॾोगॾु कमेंट करे असांखां सुवाल पुछंदा ऐं जेकॾहिं वीडियो सुठी लॻी आहे त घंटे जे बटण खे बि ज़रूरु दॿाईंदा। लख महिरबानियूं, लख थोरा, सलामत हुजो।